इश्क सदा बिन आम सा अलजन अदा कोजू मान कीमिया जे रबर सा रलजन थियो पिरिय वट पलजन मो जेड़ियों लख जदयाल चे अदलियों गदलियों गज में गोर था गड कन आए बन भरियो अगाइन को पेश हुआ पिरियन लजपाल सजे लोक में सखी से सज्जन मो कमेड़ी ते कर्म कया है कादा होतन अजीबन करे इज्जत मिली हत न हिसाबन अदियो है उनन के जे कामिल सा कुरकन थियो जानवर जरकन मो जेड़ियों लख जदयाल चे मुजा मारू असा वट तमाम बेहतरीन उस्ताद सुगड़ मौजूदा वो है अजी अल्लाह साहब उनके मां गुजारिश कंदुस्ता सा के जी अल्लाह ने मो कुछ पाके ते रोशनी विजे हाजी अल्लाह साहब बेताफी सुभान अल्लाह शुरुआत में मां समझा था कि निंद्र थी अचे छापा बुध तो जाता हाजी अल्लाह साहब मुझा मेहमान सुगड़ उस्ताद हजरत रोशन भाई मुझे तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद मिठा मारू महफिल में खिलण भी थींदो आहे पर वो अदब खां डठल न हुजे छो जो ही अदब वारी कचारी आहे सुगड़न जी कचारी आहे रसूल जे आमन जी कचारी आहे गाल कंदा हिकिड़ी मई वाणी वटि वचे पखो आहे मूंखे ॾे को गर्मी जी मौसम ही चई मखी पखी हिकिड़ो 8 आने जो थी ॿीर पंहिंजो 5 रुपए जो मई चो वरी 18 मूंखे ॾे गर्मी में टाइम पास करे वेंदुमि पखो वठी घर ॾे रवानी थी चे हील करे ॾिसां ही जे पखे के हए तो पखे जा जेके गन हथ में वो कख ई डठा परे वाणी के चई बाबा हे पखो तू केड़ो ॾिनो मूंखे चई तो पखी 8 आने रो मोतबर पखे तू हलायो कीअं चई मूं ही जी हलाइबो आहे ईअं हलबो चई ईअं न आहे 8 आने पखो जेको आहे ही झले मुंह के ईअं हलाइबो आहे ॿुधी सही सो असां मां हिननि जे अॻियां हक़ीक़त में हिकु नंढड़ो सुघड़ आहियां 8 आने रो पखो आहियां अर्ज़ कयूं त पहक ते साईं वारा ॻाल्हाएगा पहक जी माना है समझाणी ऐं प्रचार को राह पर सरकार